कमदार तुझो बस बुझे तो तू मुखे मानी में जहर मिलाए दी पर तुझे हथ जो खाधो खाई दो केर बाकी तुझो पेटू ऐं पाराता मुते को भी असर कोन कंदे तमायत मूसा गाढ़ाण का अग में 1000 भेरा सोची तो कर पहरियों चक्कर माफ तो क्या है पहरियों चक्कर माफ तो क्या है जेकर आईंदा अड़ी गुस्ताखी कई ज़बान काकर का कदी जड़ी तो पर वारे मोरब्बा बावा पाल तो मरिए मुखे तू केड़े न जाल में पोया छडे वियो सी सुगो थिका तेला दिंदो तो वते वाह मोरब्बा बावा वाह छाए छाते मथो खराब थियो तई तो मत अतो तो नी जी गुफा में अच वेहण जी जरूरत कई तव बुधो न था बाहर आलो मुजीब सजण आहिनि सजण दुश्मन न आहिनि रैस जी बादशाही जो ख़ैर रेस जो ख़ैर बोता घर बीठा अचो आयो वेहो बाबा रेस ही बदतमीज अदा चवण दे हिनखे का ॻाल्हि न आहे घटि वधि ॻाल्हाइण सां मूंखे बुरो नाहे लॻंदो ये जेतरो बदतमीज आहे ओतरो ही बावफा बंदूक सां प्यार करे तो रत जी खुशबू हिनखे ॾाढी वणे थी सजण जो सजण ऐं दुश्मननि जो दुश्मन जबर तव्हांखे न सुञातई इन्हीअ करे आपे खां ॿाहिरि निकिरी न तो बीठा लताड़ियोस कुछ ही न जुड़े ॾिसी छा थियो वन चाय पानी जो बंदोबस्त कर न रे तकलीफ़ न कयो असां खाई पी आया आहियूं इएं कीअं थो थी सघे जबार अदा जा सजण आयो तो मुंहिंजा भी सजण थियो घटि में घटि चाय पानी त पियो बोता साईं चाय हली वेंदी जुड़ल जल्द कर चाहे करे वठ एक कमदार सां गॾु बोरची भी ॾाढो सुठो आहे रैस कुछ खाइण पीअण खां पहिरियां फातिहा न थी वञे न जबार न जेस ताईं अदा जे खून जो पलांद आचर ऐं खानू को न वठंदासीं तेस ताईं हथ फाते लाइ न उथंदा रेस तव्हां जो साथ घुर्जे बाक़ी उन्हनि खे बख़्श कोन कंदासीं
हींअर जेको कुझु आयो तव्हां ई मूं चाहियो। तव्हांजो साथ न ॾींदुसि त भला ॿियो कंहिंजो साथ ॾींदुसि। रईस थोरो पुलिस जो मसलो आहे, उहो हल करे वठो, पोइ तव्हां जीअं हुकुम कंदव। मुंहिंजे हूंदे पुलिस तव्हांजे वार जो बि नालो न वठंदी। पुलिस खां बेखौफ़ थी दुश्मननि जो पीछो कयो। जंहिं बि शइ जी ज़रूरत हुजे हुकुम कजो, हर सामान तव्हांखे मां मौजूद करे ॾींदुसि। अदा जे दुश्मननि खे हाणे घणी देर मां जेरो ॾिसण नथो चाहियां। पुलिस खे चई उन्हनि लाइ ज़मीन मां थो तंग कयां। हिक पासेरो तव्हां फिरी अचो, ॿिए पासेरो मां, विच में फासाए अहिड़ो था घोटियुनि जो हुन जो मौत ॾिसी सभु कासो कनि। रईस जेको उन्हनि जो मुख हुयो उनखे रईस मिठल खान घोटे छॾियो। बाक़ी जेके रहियल आहिनि उन्हनि खे घोटण में देर कोन कंदासीं। सिर्फ़ पुलिस जो भाउ हुयो जंहिंखे तव्हां टारे छॾींदव त विढ़ण में मज़ो ईंदो। जंहिंमहिल बेखौफ़ थी घुमंदा वतो, पुलिस खे रोकण जब्बार हाणे मूसा खान जी ज़िम्मेदारी। पोइ जल्द ॿुधंदे धमाको रेस, जल्द ॿुधंदे। रईस हाणे दुआ जी हमर आई, अल्लाह भाई बेड़ा ही पार जब्बार। चङो भुतार। कमाल थो करी रेसा, गिदड़नि हथां शींहं जो शिकार। मुजीब इन्हनि खे मारणो त आहे, पोइ मां पंहिंजी गोली छो ज़ाया कयां? पाणे आचर ऐं खानू जे वर चढ़ी वेंदा, कुझु मैदान साफ़ थी वेंदो ऐं रहियल सफ़ाई असां कंदासीं। मुंहिंजो दिमाग़ वॾो कमीनो दिमाग़ आहे रेसा, पर तव्हांजे दिमाग़ खे त दाद ॾियणो पवंदो। हेडा हेडा लिखी छो थी, मुखा छो थी लिखी, वनी काॾे थी? भले ॾिसण में ई कान थी अची। ख़बर पई थम त हवेली जा ॾाढा माल पई खाई। अड़ी मां माल खावां या मिल्कियत ते में तुंहिंजो छा वियो? ॿुध ई छा परे 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 हथ कर, कुझु कोन्हे को। आई ॾेखार मूंखे, पर कुझु कोन्हे। आई छॾे न, इहो छा आहे? अड़ी छॾे। भले ॾाढा माल पई खाई। मां बि चवां इहा खैरा हवेली में मुई छो पई आहे, हे थी खाधा खाई। अड़ी खैरा जे सिर ॾे खैर हुजे, जे खाइणो थई त खाओ, बाक़ी चप न चट। अड़ी ॻाल्हि त ॿुध, तूं होॾां वेठी माल खाई थी, मूं वरी कहिड़ो ॾोह कयो? हाय हाय, मो खगो हिन भत जे आसरे सुबुह खां वठी बुख ते वेठो आहे। हिते हीअ ॾाइण जो गिरही कोन बचाईंदी। मो खगो खाईंदो छा? ॻाल्हि त ॿुध, छा पई सोची? अरे छा सोचींदसि? इहो ई पई सोचां त कंहिंजो नसीब कंहिंखे मिलियो। छा कंहिंजो नसीब माई? अड़ी खैरां जे सिर ॾे खैर हुजे, हवेलीअ में ॾाढी ओभर सोभर बचे थी। सो जीजा हुन चयो त अन्न भटारो आहे, पेरनि में पियो लताड़बो। चयूं खैरा इहो खणी वञो, हवेलीअ जे कंहिं पखी पुखण खे वञी विझो। पर हवेलीअ में इहो राकास लथल आहे मूसड़ो। अड़ी उनजे भव खां पखी पुखण वेचारा हवेली छॾे हलिया विया। सो मूं चयो त अन्न भटारो आहे, ज़्यान त करणो नाहे न, कहे न कहे जीता मिड़े जे कम ईंदो। मेरे सड़े विधुम थालीअ में, खयूं पई वञाए रहे वलुआ वारीअ कुतीअ खे खाराइण।
हाणे जे तू ही रस्ते में मिली वई तुंहिंजो नसीब आ जियो बिस्मिल्लाह अदी जे अॼु कुती बुख मुई त खैर आ तुंहिंजो पेट त भरबो छा थियो मुई छा थियो अड़ी निड़ीअ में हॾी अटके छा हाँ वठ निकर मुई मुंहिंजे नज़रनि जे अॻियां निभागी रन कुतनि जा खाधा मूंखे थी करे खैरां जे सिर ॾे खैर हुजे कहे बुखायल जो पेट भरियो त सुठो अरे हाथ मताई जी थी आ न बुखारनि जा पेट थी भरे मार खुदा जी पैस अलाए छा खाराए वई आहे लॻे थो अहिड़ी सॼो ॾींहुं मूंखे ओ कराईंदा पंहिंजनि खे केवलियूं चढ़ी हन गिरह कोन थी रन छॾे तो पेट में हणिजी कॾहिं वञा खैर हुजे ये थाव ठड़काए ठड़काए भनी छड़ी दे इता कुछ को न मिलंदुई अरे अल्लाह वरी हयाती ॾींदी अची वई आहे मुख में मरी वियो आहियां रन मरी वियो आहियां शौक को ना हो तो पाण में थू करे मोकलियो अरे जी जाऊं जाने उन्हनि जी किस्मत जाने छॾ हवेलीअ खे घर में आहीं त अणबो सणबो टुकुर त मिले थो न अरे सिर्फ घर खां ॿधी ॿाहिरि हुयसि त इहो हाल थियो थई खैरा जे सिर ॾे खैर हुजे जॾहिं खैरा जो सिर खुदाए खयूं त पोइ सोच कहिड़ो हशर थींदी खैरा जेसि ताईं तुंहिंजे सिर ॾांहुं खैर आहे न त घर में रह काॾे बि वञण जी ज़रूरत कान्हे का न परियल न हाणे जे न वाझूं बि विझंदे त खैरा हवेलीअ वञण खां कान मुड़ंदी अरे हो बंद पखेड़नि वांगुरु ॿई जीजाऊं वेचारियूं वाझूं थियूं विझनि पयूं उन्हनि खे दिलासे ॾियण वारो बि कोई कोन्हे पर हाणे ईअं सम्झ त वेचारियूं ॿई जीजाऊं मिरूअ जे मुंहं में आहिनि जे मौत जे लाइ वाझाईंदियूं न त बि मौत कोन मिलंदो इहो मिरू पंहिंजे ॾाठनि हेठां ॾेई ॿिन्ही जीजाउनि खे वेची चिलाईंदो खैरा खां इहो कोन पुॼंदो त जीजाउनि खे मौत जे मुंहं में ॾेई पाण वरी तो जड़े खगे जे कच्छ में वेही रहे दुखियों जा मिड़न ता फिलन नथे पिटण वारियूं पदरियूं ॻाढ़ा गुल लसंदन ॿियो हुई हथानन रोंदियूं रोअण वारियूं मुझो निभाग तो तुझे भाग के खाई वे न नसीबा न भाग ऐं निभाग जी ॻाल्हियूं छो के थो चए तूं निभागी आई मुंहिंजी क़िस्मत जी ख़ुशियूं मूंखे मिली चुकियूं आहिनि बाक़ी रहियल दुख सूर तिन सां त निभाइणो आहे बाक़ी कंहिंजे भाग ऐं निभाग जे करे मुंहिंजी क़िस्मत मटिजी नथी सघे तूं कुछ भी चवी पर ये हवेली मुझे अचण खां पोइ बर्बाद थी आहे चरी तुझो इन में कहिड़ो ॾोह हिन हवेली खे बर्बाद करण वारो 60 साल अॻु में पैदा थी चुको हुयो बाक़ी उन जो अंजाम छा थींदो तूं पाण पंहिंजी अखियुनि सां ॾिसंदीअ अनु चइबो त वाइदे जो पक्को आहे मौत जो खौफ़ ई कोन थो थिए जेकी सिर सां कफन ॿधी घुमंदा आहिनि
उन्हनि खे मौत जो खौफ़ नाहे हूंदो। ॻाल्हि कर, कीअं घुरायो अथई? ॻाल्हियूं पयूं थींदियूं, पहिरियां ई चांहि पी वठां। मां चांहि पीअण न आयो। यकीन कर खानू, चांहि में नशो नाहे। नई तव्हां खे माराइण या गिरफ़्तार कराइण जो को प्रोग्राम आहे। मां ॼाणा पियो त तव्हांजा दुश्मन अञा ज़िंदा आहिनि, पोइ मूंखे माराइण जो कीअं सोचींदो? जबार ऐं मजू ॿई मैदान में पहुची चुका है। ख़बर अॻ में पहुची चुकी आहे। वरी ॼाण रखी थो, अखियूं पूरे अनाड़ी हलंदा आहिनि रईस। उन्हनि जे सिरनि जी क़ीमत ॿुधाए। बग़ैर क़ीमत जे ॿिन्ही जा लाश तोखे तोहफ़े में ॾींदुसि रईस। इन महिरबानी जो कारण दोस्त जो रहियल कर्ज़ अदा करणो आहे। इन सां गॾु मुंहिंजो कर्ज़ बि पूरो थींदो। कर्ज़ ऐं फर्ज़ खानू गॾो गॾु पूरा कंदो। वाह खानू वाह। सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। वालेकुम अस्सलाम। अच्छा चरखाना अच। चरखाना अॼु वॾा पेर कया अथई। रईस, सभिनी खे खणी गॾु घुरायो अथई। छा पीअण जो इरादो अथई छा?